यगाने कहानीकार, नावल निगार, शायर मोहन जो दड़ो जड़े जग मशहूर नावल जे ख़ालिक अली बाबा जी अॼु 25 वर्सी कोटड़ी में मल्हाई पई वञे। संदसि मज़ार ते मुख़्तलिफ़ ॾात धणी नाले वारा लेखक, शाइर ऐं मुख़्तलिफ़ तख़लीकार हिते पहुता आहिनि, जेके गुलनि जूं भेटाऊं पेश करे ऐं गीतनि जी सूरत में अली बाबा खे भेटा पेश करे रहिया आहिनि। हिते जेके नाले वारा ॾात धणी पहुता आहिनि उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल था करियूं त हू कहिड़ी रीति अली बाबा खे भेटा पेश कनि था। असांखे त यकीन ई नथो अचे त अली बाबा हलियो विया। हू सिंध जो यगानू लेखक हो। ऐं सम्झां थो जेके कमिटेड लेखक, धरतीअ सां कमिटेड लेखक आहिनि, उन्हनि में अली बाबा जो नालो तमामु मथां हो। हू सिंध जे रूह जो तर्जुमान हो ऐं हुन जूं जेके लिखणियूं उहे कालम हुजनि, कहाणियूं हुजनि या नावल, उन में सिंध जी जेका हुई मरकूज़ हुई। नावल लिखियो ऐं मोहन जो दड़ो हुन ॾिठो ई न हो। उनजी ॿोली त ॾिसो ॼण त हू ख़्वाबनि में वेही ऐं हुन लिखियो ऐं उहा ऋग्वेद वारी ॿोली ऐं उन ज़माने जा मंज़र, क़दीम सिंध जा मंज़र उन में समाया आहिनि। हुन जूं कहाणियूं सिंधी समाज जूं, सिंध जा उहे किरदार जेके विसारिया विया, जंहिंमें ओड, बालेशाही, बागड़ी, भील, मतिलबु इन क़िस्म जा कैरेक्टर जेके आहे उन्हनि ते हुन लिखियो। न रुगो लिखियो पर उन्हनि जी जॾहिं गुफ़्तगू या मकालमाती ॿोली अचे थी त ईअं महसूसु थिए पियो त ॼण त पाण उन फैमिलीअ मां हुजे। ऐं अली बाबा सिंध जो यगानो किरदारु हो। उन वटि सिंध हिकु माउ ऐं वतन वारी जेका सो हैसियत रखंदी हुई ऐं हुनजी जेकी जदोजहद, लिखणी ऐं उथण वेहण, इवन एतिरे ताईं जो साह जो खणण जो जेको सबबु हुओ उहो बि सिंध हुई। हुन सिंध लाइ लिखियो, सिंध लाइ जेका सो छपायो ऐं सिंध लाइ जेका जदोजहद कई। अॼु हुनजी 25 वर्सी ते सिंध जा अदीब, शाइर, लेखक, शाख सिंधी अदबी संगत बोलड़ी पारां उन मज़ार ते गॾु थी जेका गुलनि जी वर्खा करे खेसि भेटा पेश करे रहिया आहिनि। अवामी लेखक हुयो ऐं हुन सिंध जे माण्हुनि जो, सिंधी क़ौम जा दर्द पंहिंजी शख़्सियत में यगानो, पंहिंजे फ़न में, पंहिंजे फ़िक्र में यगानो माण्हू, सचो माण्हू अली बाबा। राज़ उन्हीअ में थी रचां तॾहिं थी नचां, जेजूं मूंसां पुनल पाण नचे थो पुनल वठियो थी अचां। ऐं अली बाबा सिंधी अदब जो हिकिड़ो वॾो अदीब आहे, नालो आहे। ऐं सम्झां थो त हीअ हिकु तहरीक जो नालो आहे अली बाबा। असांजे सिंध जो हिकिड़ो यगानो अदीब ऐं साईं जेम्स सैयद जे यूनिवर्सिटी जो ही हिकिड़ो वॾो प्रोफेसर हो ऐं जेको आख़िरी पंहिंजे उन नुक़्ते नज़र ते क़ाइमु ऐं दाइमु रहियो। अली बाबा जो किरदारु बेहसत अदीब असांखे अॼु जे दौर में, जिते सिंध जा अदीब हेतिरा चेयर्स अनाउंस थियल आहिनि, बेनज़ीर जे नाले में ज़ुल्फ़कार अली भुट्टो, सचल, शाह लतीफ़, सिंध जा अदीब सभु अकोमोडेट थियल आहिनि। जेकॾहिं ईअं न आहिनि त मज़मून लिखो, सोशल मीडिया ते मुहिम हलायो, हुकुमराननि जी विरहायल आहिनि सिंध जा अदीब। उते अली बाबा जो किरदारु यादि थो ॾियारे त सिंध सां ईअं लाज़वाल मोहबत बि करे सघिजे थी। सॼी ज़िंदगी पंहिंजे वतन लाइ ईअं बि लिखी सघिजे थो। अली बाबा ईअं बि कोन हो त जेकॾहिं यगानो आशिक़, यगानो शाइर, आउं सम्झां थो तमामु घणो पढ़ियो लिखियो। मोहन जो दड़ो जेकॾहिं तव्हां पढ़ो त हिकु ई वक़्तु न फ़क़ति ऋग्वेद ऐं ऋग्वेद जे लेवल जा अलाए केतिरा किताब हिस्ट्री ते हुन उहे वेही साम्हूं रखी पढ़िया। पढ़ण खां पोइ जेको आहे हुन मोहन जो दड़ो लिखियो आहे। आउं सम्झां थो त हिन वक़्तु इहो किरदारु असां लाइ रोल मॉडल आहे नौजवाननि लाइ, जेको ॿुधाए थो त पंहिंजे वतन सां ईअं बि लाज़वाल मोहबत करे सघिजे थी, ईअं अहिड़ियूं लिखणियूं लिखी सघे थी। जखोड़ी जेको अदीब अली बाबा जेको असांजो कोटड़ी वासी आहे, असांखे तमामु फ़ख़ुरु आहे उनजे लिखणनि ते ऐं सिंधियुनि जेके नावल लिखियल आहिनि। अॼु उनजी 25 वर्सीअ ते असां सभु गॾिजी उनखे ख़राजी तहसीन पेश करे रहिया आहियूं। अली बाबा खे केरु न सुञाणे, खेसि तोड़े जो सिंध जे सकाफ़त खाते अली बाबा खे विसारे छॾियो आहे, पर अली बाबा पंहिंजे लिखण जे ज़रिए, पंहिंजे कहाणियुनि, नावल ऐं शाइरी जे ज़रिए सिंधी अदब जे आसमान ते सितारे वांगुरु चमकंदो रहियो।